कोई भी ॻाल्हि थींदी आहे त ॾिसंदा आहियूं कि न भाई असां कीअं हारजी वेंदासीं, असां कीअं पोइ ते हटंदासीं। अरे हारे ॾिसो केॾो न आनंद आहे। हिकिड़ा संत ॾाढो सुंदर चवंदा आहिनि कि भाई तव्हांखे सत्संग जीतण न सेखारींदो। चओ राम। हा, छो जो हारजण सां कई जीवन बची वेंदा आहिनि, सुधरी वेंदा आहिनि। हिकिड़े कविअ चयो आहे, कुछ कह गए कुछ सह गए, कुछ कह गए कुछ सह गए, कुछ कहते कहते रह गए, मैं सही तुम गलत के चक्कर में न जाने कितने रिश्ते बह गए। चओ हरे राम। न तू गलत आ, मां ही सही आया। इन वाद विवाद जे चक्कर में कई रिश्ता हली विया भाई। चओ हरे राम। हारजी वञो, वाद विवाद न कयूं। एक बार हिकिड़ा संत पंढरपुर विया, ये सच्ची घटना। पंढरपुर विया, महाराष्ट्र में भगवान पंडरीनाथ जो ॾाढो सुंदर मंदिर, असां कॾहिं दर्शन न कयो आहे। खूब महिमा ॿुधी आहे, खूब महिमा ॿुधी आहे। बलराम भैया दर्शन भी करे आया आहिनि। त पंढरपुर में भगवान पंडरीनाथ कमर ते हथ रखी बीठा आहिनि। चओ हरे राम। वो कोई मूर्ति भी ना आहे, साक्षात भगवान ही विराजमान आहिनि। त हिकिड़ा संत विया भगवान जो दर्शन करण पंढरपुर। त ॾाढो वॾो मेलो लॻंदो आहे, ख़ासि करे एकादशी में, हरि प्रबोधनी एकादशी में त लखनि जी भीड़ हूंदी आहे। उन ई समय में संत कोई दर्शन करण विया त प्रोटोकॉल हुयो, पुलिस वारा बीठा हुया ॾाढो परे, 1.5 किलोमीटर पहिरे। उहे रोकनि पिया, भई न अंदर प्रवेश न आहे, प्रवेश न आहे। संत पहुता त पुलिस वारो हीअं हथ खोले करे बीह रहियो, चई न भैया अंदर न वञिणो आहे। हिन संत ॾाढो परियों खां पैदल यात्रा करे पंढरपुर पहुता हुया, पुलिस वारे रोके छॾियो हथ हीअं खोले करे कि न बाबा जी अंदर न वञिणो आहे। संतन उते उन पुलिस वारे खे प्रणाम कयो। चओ हरे राम। जबकि संतन सां ॾाढा सेवक हुया, संत भी कोई वॾी ॾाढी ऊंची पदवी वारा हुया, पर संतन बहस न कई। उते उन पुलिस वारे खे उन्हनि दंडवत प्रणाम कयो, प्रणाम करे वापस यात्रा। तो सेवक पुछण लगा, बाबा कमाल था कयो, एॾो समय लॻो आहे तव्हांखे पैदल यात्रा करे तव्हां पंढरपुर पहुता आहियो कि भगवान जा दर्शन थींदा। हिन नंढे से हिन ऑफिसर जे चक्कर में तव्हां उहो छॾियो था, अंदर नथा वञो। चओ हरे राम। हलो न भगवान जा त दर्शन करे अचूं। संत एॾा पहुतल, कि के चयो भगवान जा दर्शन न कया। अंदर ही न हलिया आहियो, न मंदिर ही 1.5 किलोमीटर परे आहे। चई तव्हांखे भगवान कमर ते हथ रखी भी दर्शन ॾींदा, न भगवान मूंखे बाहूं खोले करे दर्शन ॾिनी आहे। चओ हरे राम। ई संत तव्हांजे लाइ त वरी भी भगवान कमर ते हथ रखी बीठा आहिनि, मुंहिंजे लाइ स्वागत में त भगवान बाहूं खोले बीठा हुया। यानी उन पुलिस वारे में भी भगवान खे ॾिसी वरितो संतन। चओ हरे राम। सेवक समझी विया, उते संत हारजी विया। चाहे ना त उहे जिद कना, चाहे ना त बहस कना, पर ॾिठऊं न सुविधा ही कोन्हे, व्यवस्था ही कोन्हे, त वीचारो कीअं अंदर वञण ॾींदो। उनमें ही भगवान जो दर्शन करे वरितो। श्री कृष्ण गोविंद। त असां हारजण सिखूं भाई। हारजण जो मतलब छा आहे कि बहस न कयूं, कॾहिं भी वाद विवाद में न पऊं, भक्ति कयूं, बस भजन कयूं, सेवा कयूं। कई बार थींदो आहे भजन जे विच में माण्हू वाद विवाद कंदा, न तू ग़लत तो चए भाई, सेवा जे विच में वाद विवाद कंदा आहिनि। त संतन जा वचन आहिनि कि असां अगरि ईअं कंदा आहियूं त कयल भक्ति, कयल सेवा जेकी आहे विनाए छॾींदा आहियूं। चओ हरे राम। सोचो, ही संतन जा वचन आहिनि कि कयल भक्ति असां थोड़े से क्रोध जे चक्कर में, थोड़े से लोभ जे चक्कर में, अहंकार जे चक्कर में कयल भक्ति विनाए छॾींदा आहियूं। चओ राम। अच्छा, भक्ति कॾहिं अजाई न थींदी आहे, सेवा कॾहिं अजाई न थींदी आहे, पर हिननि जे चक्कर में, ये जेके अहंकार ऐं क्रोध जे चक्कर में असांखे भक्ति जो ओतिरो लाभ न मिलंदो आहे। चओ राम। लाभ न मिली सघंदो आहे। तो भगवान खे प्रार्थना कयूं कि प्रभु असांखे तव्हां कृपा कयो, भक्ति ॾियो, पंहिंजे चरणनि में सेवा ॾियो।